गुडू बैराज पानी की सतह में नुमाया घटताई 24 कलाकनि दौरान 32,000 क्यूसिक्स लाथ। गुडू बैराज पानी की सतह में नुमाया घटताई रिकॉर्ड कई वही है। हिन वक्त बैराज वटि पानी जो मथां वहकिरो 3,37,771 क्यूसिक्स ऐं पानी जो हेठां वहकिरो 3,11,834 क्यूसिक्स रिकॉर्ड कियो वियो आहे। 24 कलाक अॻु गुडू बैराज वटि पानी जो मथां वहकिरो 3,69,349 क्यूसिक्स ऐं हेठां वहकिरो 3,54,224 क्यूसिक्स रिकॉर्ड कियो वियो हो। इन हिसाब सां गुज़िरियल ॾींहुं हिकु ॾींहं दौरान पानी की सतह में लॻभॻि 32,000 क्यूसिक्स लाथ आई आहे। मारन मूजिबि पानी में घटिताई सां बंदनि ते दॿाउ में कुझु कमी आई आहे, पर सूरतहाल ते नज़र रखणु लाज़मी आहे। ज़िले इंतिज़ामिया कचे में रहंदड़ माण्हुनि खे अञा बि एहतियात करणु ऐं महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण जी हिदायत कई आहे।